नाज़रीन, मुल्क जी मौजूदा माशी सिक्योरिटी वारी हालतुनि में नौजवाननि जो पाक आर्मी में भर्ती थियण जो तादाद वधी वियो। हज़ारे सिंधी नौजवान मुल्क जी दिफ़ा लाइ पाक आर्मी भर्ती सेंटर हैदराबाद जो रुख करण लगा आहिनि। उन सिलसिले में मिलियल मालूमात मूजिब सिंध जे हैदराबाद रीजन समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि टंडोजाम, कोटड़ी, जामशोरो, सांगड़, नवाबशाह, दादू, उमरकोट, नौशेरो फिरोज़, काज़ी अहमद, सेवान शरीफ, मीरपुर ख़ास मां रोज़ानो हज़ारे नौजवान पाक आर्मी भर्ती सेंटर हैदराबाद पहुचनि था। भर्ती सेंटर पहुचंदड़ नौजवाननि पंहिंजा वीचारई मसइला वंडींदे चयो त सिक्योरिटी जी मौजूदा हालतुनि में मुल्क खे कुर्बानी ॾींदड़ ऐं सचनि नौजवाननि जी ज़रूरत आहे। उन करे असां पाक आर्मी में भर्ती थी करे मुल्क जी हिफ़ाज़त करणु चाहियूं था। जॾहिं त पाक आर्मी में भर्ती थी करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र हक़ हिलाल जी कमाई मां करणु चाहियूं था। नौजवाननि पाक आर्मी सेंटर हैदराबाद जी तारीफ़ कंदे चयो त हिते मुक़रर आफ़ीसर तोड़े सिपाही तमामु घणा ताउन कंदड़ ऐं बाइख़लाक़ आहिनि, पर उन जे बावजूदि कुझु बहितरी जी ज़रूरत आहे। पाक फ़ौज में भर्ती लाइ रोज़ानो हज़ारे नौजवान अचनि था, जेके इंटरव्यू जो वारो न अचण सबबि घर मोटी वञण ते मजबूर हूंदा आहिनि। ऑफिस में इंटरव्यू लाइ पहुचण में टे ॾींहं लॻी वञनि था। सिंध जे परे परे वारनि इलाइक़नि मां अचूं था। महांगाई जे दौर में हज़ारे रुपया किरायो भरे अचूं था। उन करे असांजी दरख़्वास्त आहे त नौजवाननि जो पाक फ़ौज में भर्ती जो अमल मुख़्तसिर ऐं जल्दी मुमकिन बणायो वञे त जीअं असीं परेशानी खां बची सघूं।